एनडीएमए जो मौसमियाती तब्दीली बाबत निज़ाम वाखाण जोगो आहे। एनडीएमए जो वाज़े कयल निज़ाम ॿियनि शोबनि लाइ बि रोल मॉडल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में प्रोजेक्ट नेशनल इमरजेंसीज़ ऑपरेशन सेंटर में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त माज़ी में पाकिस्तान बदतरीन ॿोॾि खे मुंहुं ॾिनो, पर असां सूबनि ऐं वफ़ाक़ जी गॾियल कोशिशुनि सां मुतासिरनि जी बहाली खे यकीनी बणायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एमपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाक़ात अॼु 4 वॻे थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी बजट ते वज़ीर आज़म खे पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदो। वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी विच में बजट जी मंज़ूरी लाइ राब्तो नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेनेटर सलीम मांडवीवाला लाॻीतो राब्ते में आहिनि। सिंध असेंबली जे इजलास में नए माली साल जी बजट ते बहस हलंदड़ हुकूमती मेंबरनि पारां सिंध जी बजट अवाम दोस्त करार। एमक्यूएम मेंबरनि जी बजट ते तनक़ीद। पीपीएमपीए तंज़ीला उम्मी हबीबा चयो आहे त सभ खां पहिरियां असांखे पंहिंजूं पुराणियूं स्कीमूं मुकमल करणु घुरिजनि। निगरान हुकूमत में मंज़ूर थियल स्कीमूं मुकमल न थियूं। पीपी रुगो इहो चाहे थी त सिंध सवारियूं असां वापसि अचण खां पोइ पुराणियुनि स्कीमुनि ते ॿीहर कमु शुरू करे छॾियो आहे। पीपीएमपीए शाज़िया करीम जो चवणु आहे त कुदरती आफ़तुनि बावजूदि सिंध जी पेश कयल बजट वाखाण जोगी आहे। हिन भेरे पीपीए जे मंशूर मुताबिक़ बजट ठाही वई आहे। तालीम ऐं सिहत जे शोबे में सभ खां वधीक रक़म रखी वई आहे। सोलर एनर्जी प्रोग्राम लाइ 25 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध खे वफ़ाक़ी बजट में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। वफ़ाक़ खे अहिड़ो रवैयो ख़तमु करणु घुरिजे। पीपीएमपी यास्मीन शाह जी पंहिंजी हुकूमत ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त स्कूल आहिनि पर उस्ताद न आहिनि ऐं अस्पतालूं आहिनि पर डॉक्टर नथा अचनि। हिन भेरे पूरी बजट सिहत, तालीम ऐं पाणी जी सहूलियतुनि ते ख़र्च थियणु घुरिजे। बदीन जी सिविल अस्पताल जो मयार ख़ासि नाहे। इंडस अस्पताल में सुठो कमु थी रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध सर्विलियंस सिस्टम S4 ऐं पुलिस हेल्थ कार्ड मनसूबनि जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर सीपीओ ऑफिस में ॿिन्ही मनसूबनि जो इफ़्तिताह कयो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध जे 40 टोल प्लाज़ानि ते सिंध स्मार्ट सर्विलियंस सिस्टम लॻायो वियो आहे। नए निज़ाम सां पुलिस खे ॾोहारियुनि खे पकड़ में सवलाई थींदी। सिंध सर्विलियंस सिस्टम S4 मनसूबे सां 400 जदीद कैमराउनि ज़रिए सिंध में समूरनि ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी असराइती निगरानी थी सघंदी। सेफ सिटी लागू करणु हिफ़ाज़ती क़दमनि खे बिना के रंडक जे यकीनी बणाइणु आहे। जदीद सिस्टम सां समूरनि टोल प्लाज़ानि ते स्मार्ट सर्विलियंस थी सघंदी। सिंध हुकूमत अवाम जी हिफ़ाज़त लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे। हुकूमती क़दमनि सबबि सिंध में माज़ी जी भेट में अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते ट्रांसपोर्ट खाते तरफ़ां वाधू भाड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी रखण जो ऐलान। ट्रांसपोर्ट खाते मूजिबि मुहिम सॼे सूबे ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हंधनि तां मुसाफ़िरनि जी वापसी दौरान जारी रहंदी। मुहिम में ज़िले इंतज़ामिया, ज़िले पुलिस, ट्रैफ़िक पुलिस, नेशनल हाईवेज़ एंड मोटरवे पुलिस मुआवनत कंदी। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध हुकूमत शहरुनि खे वाधू भाड़नि खां बचाइण लाइ पुरज़्म आहे। मोकलुनि खां पोइ वापसी ते के मुसाफ़िर खे इज़ाफ़ी भाड़ो अदा करण जी ज़रूरत नाहे। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते गवादर पहुची रहियो आहे। सदर गवादर में अमन अमान तरक़ियाती मनसूबनि बाबति इजलास जी सदारत कंदो। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुगटी ऐं गवर्नर जाफ़र ख़ान मंदोखेल सदर जी आजियां कंदा। सदर आसिफ अली ज़रदारी पीपी अॻवाननि ऐं क़बाइली अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो। जुडिशल कमीशन जी सिफारिश ते सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी खे सुप्रीम कोर्ट में जज नामज़द करण खां पोइ संदसि मान में सिंध हाई कोर्ट में फुल कोर्ट रेफरेंस मुनक़िद। चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी जो चवणु आहे त संदसि दौर में सिंध हाई कोर्ट में 20,000 दरख़्वास्तूं उकलायूं वयूं आहिनि। कोशिश हुई त अदालतुनि तां बार घटाइण लाइ केस उकलाया वञनि। हर मुमकिन कोशिश हुई त अदालतुनि में ईंदड़नि जो अदलिया ते एतमाद बहाल रहे। मसइलनि जे हल लाइ ध्यानु ॾिजे त मामला ठीक थी सघनि था। नामियारो समाजी अॻवान ऐं तरक़ी पसंद सियासत जो हिकु अहम किरदारु करामत अली लाॾाणो करे वियो। करामत अली कुझु ॾींहनि खां बीमारी सबबि कराचीअ जे अस्पताल में इलाज हेठो
करामत अली जे लाॾाणे ते समाजी हलकनि में ॾुख जी लहर छांइजी वई। करामत अली पुरियतनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीम पाइलर जो सरबराह हो ऐं हुन केतिरनि ई ॾहाकनि ताईं पुरियतनि जे हक़नि लाइ जिदोजहद कई। मीरपुर माथेली जी अदालत शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार खे 23 जून ताईं रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शहीद साफ़ी जे क़तल केस जी ATC ऐं सेकंड सिविल जज जी अदालत में धार ॿुधणियूं। पुलिस गिरफ़्तार जवाबदार असकर लुंड खे ATC में पेश करे जिस्मानी रिमांड जी घुर कई। फरियादनि जे वकील जो चवणु आहे त शहीद साफ़ी जी अमर ऐं शाहिदनि जी हयाती खे ख़तरो आहे। अदालत पारां फरियादनि ऐं शाहिदनि खे तहफ़ुज़ ॾियण जी हिदायत। ॿुधणी 24 जून ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणी ते फरियादनि ऐं शाहिदनि जो 164 जो बयान रिकॉर्ड कयो वेंदो। सांगड़ में ॾाचीअ जी ॼंग कटण वारे केस जा गिरफ़्तार जवाबदार अदालत में पेश। अदालत गिरफ़्तार 6 जवाबदारनि खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जांच ऑफिसर मूजिबि जवाबदारनि वटां 2 कुहाड़ियूं बि हथ कयूं वियूं। जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ कयो आहे। हज दौरान सख़्त गर्मी सबबि फौथियल हाजियुनि जो अंग 922 थी वियो। फौथियल हाजियुनि जो तालुक़ उर्दन, इंडोनेशिया, ईरान, सेनेगाल, ट्यूनिस, इराक ऐं मिस्र सां आहे। फौतियुनि में मिस्र जा 600 हाजी बि शामिल। परॾेही ख़बरदार जो चवणु आहे त 18 लख माण्हुनि हज जो फ़र्ज़ अदा कयो आहे। हज दौरान गर्मी पद 51 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो हो। पाकिस्तानी हज पांधीड़नि जी ॾे वापसी जो सिलसिलो अॼु खां शुरू। 150 हज पांधीड़नि खे पहिरीं उॾाम मुल्तान, ॿी लाहौर ऐं 3 इस्लामाबाद खणी ईंदी। भिरिया रोड भरिसां हथियारबंदनि जो घर ते हमिलो, नौजवान क़तल, संदसि अमर ज़ख़्मी। ॻोठ नसीर ख़ान मरी में हथियारबंदनि अरबाब बिरोही खे गोलियूं हणी क़तल ऐं संदसि अमर मुस्मात शहनाज़ खे ज़ख़्मी करे छॾियो। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी औरत खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ठारूशाह भरिसां भोरटी वारे इलाइक़े में कार इल्ज़ाम हेठि ॾेर हथां भाॼाई क़तल। ॻोठ मार्टो में जवाबदार शकील भुट पंहिंजी भाॼाई परवेज़ा खे क़तल करे छॾियो। रतेदेरे में नींगरी घर अंदरि मुबैना तौर इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि मारिजी वई। मोटनपुर पाड़े में 4 वरहनि जी सकीना लाशारी खे इतफ़ाक़ी तौर पिस्टल मां गोली लॻी। नींगरी खे इस्पताल ॾियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक़ कई। शहदादकोट में घर जी बिजली ठाहींदे करंट लॻण सबबि नौजवान फौत। फौती जी सुञाणप अब्दुल जब्बार खुहावड़ नाले सां थी। रतोदेरो वेझो ॻोठ ज़ंगे जा वासी नींगर पाणी जी खॾ में विझंदे ॿुॾी फौत थी वियो। फौती नींगर ऑयल ज़ंगे जो मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। ICC T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला जारी। सुपर 8 मरहले में इंग्लैंड वेस्ट इंडीज़ खे 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। इंग्लैंड जी टीम 18 ओवर में हदफ़ हासिल कयो। ऐं T20 वर्ल्ड कप जे सुपर 8 राउंड जी पहिरीं मैच में ॾखण अफ्रीका अमरीका 18 रन्सनि तां हाराए छॾियो। ॾखण अफ्रीका 20 ओवर्स में 4 विकेटुनि जे नुक़सान ते 194 रन्सूं ठाहियूं। जवाब में अमरीका जी पूरी टीम 176 रन्सुनि ते ढेर थी वई। 74 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾण ते डी कॉक खे मैन ऑफ द मैच क़रार ॾिनो वियो।